अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी चणनि जी दाल जी चाट की रेसिपी। आज मैं चाट बना रही हूँ चने की दाल की। उसकी रेसिपी मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। चने की दाल को 2-2.5 घंटे मैंने भिगो दिया था और उसके बाद मैंने इसको उबाल लिया। जब ये तकरीबन गल गई तो फिर मैंने इसमें नमक डाला है। चणनि जी दाल खे मूं 2.5 कलाक खनि तव्हां कम से कम 2-3-4 कलाक ज़रूरु भिजायो, छो त हीअ दाल ॻरण में टाइम वठंदी आहे। त मूं हिनखे 2-2.5 कलाक भिजाइण खां पोइ हिनखे बॉइल कयो आहे ऐं जॾहिं ॻरी वई त पोइ मां हिन में लूणु शामिलु कयो आहे। ठीकु आहे। ऐं लूणु मां हिन में थोरो वधीक विधो आहे त छो त हिन में जेके भाॼियूं मां ॿियूं शयूं मिक्स कंदमि उन्हनि जो बि जेको आहे लूणु बैलेंस थी वेंदो। इसमें नमक मैंने थोड़ा सा रेगुलर से ज़्यादा डाल दिया है क्योंकि जो इसमें बाकी चीज़ें पड़ेंगी जो सब्जियां वगैरह, तो उसका भी फिर बैलेंस हो जाएगा। इसके साथ जो और चीज़ें हमें चाहिए, अच्छा चने की दाल मेरी तो है आधा किलो, आप अपने हिसाब से ले लें। और आलू भी ज़्यादा पसंद है तो ज़्यादा उबालें, कम पसंद है तो कम उबालें। पटाटा तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ रखो, अगरि तव्हांखे घणा वणंदा हुजनि त घणा उॿारियो, घटि था वणनि त घटि उॿारियो। दाल मुंहिंजी चणनि जी हीअ अधु किलो आहे। उनखां सवाइ हीअ टमाटर कटे रखियो आहे, सावा मिर्च आहिनि, हिकिड़ो नंढिड़ो बसर आहे, हिकिड़े लीमे जी रस आहे। खटो तव्हां पंहिंजे हिसाब सां करे था सघो, खटाई आप अपने हिसाब से डालें। मैंने 1 बड़े लीमू का रस निकाल लिया है। और धनिया, 1 छोटी प्याज बारीक कटी हुई है, और ये टमाटर मैंने काटा है। उसके साथ साथ ये मसाला, इसकी रेसिपी मेरे चैनल पे मौजूद है। ये मल्टीपर्पज़ दही बड़ा मसाला, ये ज़्यादातर हम दही बड़ों में डालते हैं, लेकिन और भी बहुत सारी चीज़ों में इसको हम यूज़ करते हैं। तो इसका लिंक मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में दे रही हूँ, अगर आप देखना चाहें तो देखें। ये मसाला जो है अपने टेस्ट के हिसाब से, अगर आपको ज़्यादा मिर्चें पसंद हैं तो ज़्यादा डालें, त जेकॾहिं घणो तव्हांखे पसंदि हुजे मसालो तेज़ तिखो त तव्हां वधीक विझी सघो था। ऐं हिन जो लिंक मां ॾियां थी डिस्क्रिप्शन बॉक्स में, त तव्हां ॾिसी वठिजो त हीउ मसालो कीअं ठहंदो आहे। उनखां अलावा सावा मिर्च उहे मां न विधा आहिनि, छो त असां सावा मिर्च कचा कोन था खाऊं। तो हरी मिर्च अगर आपको पसंद हो तो आप वो भी कच्ची काट के डाल सकते हैं। हम नहीं खाते इसलिए एहतियात करते हैं हम, तो वो मैं नहीं डाल रही हूँ। अब सबसे पहले इस प्याले में मैं चने की दाल डालती हूँ। दाल वहाँ प्याले में विझी छॾी आहे। दाल जेका है ॻरियल हुजे चङी तरह, पर बिल्कुल पीसजी न वञे, घोटजी न वञे। ठीक है, दाल गली हुई होनी चाहिए लेकिन घुल नहीं जाए, घुली हुई नहीं होनी चाहिए। तो दाल डालने के बाद अब ये सारी चीज़ें जो है हम बारी बारी इसमें डालेंगे। सबसे पहले ये मसाला मैं इसमें मिक्स कर रही हूँ, क्योंकि इसमें फिर चीज़ों की क्वांटिटी बढ़ जाएगी तो मसाला जो है मिलाना थोड़ा मुश्किल हो जाएगा। आलू ये मैंने थोड़ा एक्स्ट्रा था तो वो भी काट के मैंने इसमें डाल दिया है। पटाटो हिकिड़ो वधीक हो, हिन प्याले में जंहिंमें मूं कटे रखिया आहिनि उनखां बची पियो, त उहो मां कटे हिन में विझी छॾियो। ऐं सभिनी खां पहिरियों असां हिन में ही मसालो था मिक्स कयूं, उनखां पोइ असां बाक़ी सभु शयूं हिन में विझंदासीं। हाणे असां हिन में विझूं था ही पटाटा, उनखां पोइ ही टमाटर, बसर विझंदासीं, ऐं पोइ विझूं था धाणा। अब ये सारी चीज़ें जो है हमें इसमें मिक्स करनी है। ये सब शयूं मां हिन में मिक्स कयूं ऐं हाणे असां हिन में विझंदासीं लीमे जी रस। अच्छा, मैं लेमन जूस डाल रही हूँ, आप चाहें तो दही फेंट कर डाल सकते हैं, इमली का पानी डाल सकते हैं, जो भी आपका दिल चाहे। ठीक है, मां हिन में लीमे जी रस विधी आहे, तव्हां ॾही बि विझी सघो था, फेटे करे थोड़ी चिटी ॾही ठाहे। ऐं जेकॾहिं चाहे त गिदामिड़ी जो घाटो पाणी ठाहे उहो बि तव्हां हिन में विझी सघो था। सो ये मां अॼु ठाही है लंच में, ये मैं दोपहर के खाने में मैंने बनाई है। मैं और मेरी बेटी, हम दोनों आज कुछ हल्का फुल्का खाना चाह रहे थे तो ये मैंने बनाई है। ये आप मेहमानों के लिए बना सकती हैं, चने की दाल घर में होती ही है, अगर अचानक कोई आने वाला हो तो आप बना सकते हैं। ठीक है, ये अॼु मां मंझंदि जी मानी में ठाही आहे। अॼु असांजो कुझु हल्को फुल्को खाइण जी मर्ज़ी हुई त इन करे मूं ही जेका आहे चाट ठाही आहे। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो त तव्हां हिनखे पंहिंजे लाइ ठाहे सघो था, महिमाननि जे लाइ ठाहे सघो था। को अचण वारो हुजे, चणनि जी दाल अक्सर घर में हूंदी आहे त आराम सां जेको आहे तव्हां हिनखे ठाहे सघो था। हिकिड़ी डिश तव्हांजी वधी पवंदी, एक डिश आपकी बढ़ जाती है अगर आप इस तरह की, और इसका टेस्ट वैसा ही होता है जैसे चने की चाट का होता है, सेम टेस्ट है। तो बेहतर है आप अगर ये भी बना लेंगी। चने नहीं है, चने गलने में ज़्यादा टाइम लेते हैं और ये जो है कम टाइम लेती है दाल गलने में बनिस्बत चने की, तो आप इसको बना सकते हैं। तो उम्मीद है कि ये आपको मेरी आज की रेसिपी अच्छी लगी होगी। अगर पसंद आए तो इसको आप वीडियो को लाइक करें, शेयर करें दूसरों के साथ, ताकि और भी लोग जो है इससे फ़ायदा उठाएं।
और मेरा चैनल सब्सक्राइब करें ताकि मुस्तकबिल में भी अगर मैं आपके साथ कुछ शेयर करना चाहूँ तो आप वो मेरी वीडियोज़ आराम से देख सकेंगे, वो मिस नहीं करेंगे। हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। अॼु मुंहिंजी ॾाढी दिलि चाही त मां हीअ ठाहियां। कुझु मानियूं बोड़ असां न पिया खाइणु चाहियूं छो त घर में असां हिन महिल 2 ॼणा आहियूं, मुंहिंजी धीउ ऐं मां, त असां पंहिंजे लाइ हीअ हल्की फुल्की डिश ठाही आहे। सो प्यार सां हमेशह खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां, कंहिं सुठी रेसिपी सां, कंहिं सुठी तरकीब सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।